जॾहिं बि पंहिंजे महबूब खे आशिक संभालियो आहे, सिंधी सकाफ़त जे हवाले सां कांगल जो वॾो किरदारु रहियो आहे। ख़ासि तौर ते असांजे इस्म जे शाइरनि कांगल खे साराहियो आहे। हाणे जंहिं कलाम सां उस्ताद सिंगार अली सलीम अव्हां जे साम्हूं ईंदो, जेको कलाम पेश कंदो, उन जा ॿोल बि आहिनि त आओ कांगल कर ॻाल्हि खरी, मुंहिंजा माण्हू ईंदा या न ईंदा अॼु राति। सो उस्ताद सिंगार अली सलीम। तो मां ख़ासि कर उहे शोरा हज़रात बुज़ुर्गान दीन जिन जूं काफ़ियूं रेडियो ऐं टीवी ते न आयूं आहिनि, मां इहा ख़िदमत पंहिंजे ज़िम्मे कई आहे। बेदिल साईं जो कलाम पहिरीं मूं रिकॉर्ड करायो रेडियो ऐं टीवी में, क्या यार प्रेम लॻाया वे। साईं लाल हुसैन शाह साईं खे खणी वियासीं ऐं अनवर शाह साईं जानपुर वारे जी काफ़ी ॻाईसीं। मखमूर आराई में हो दरवेश फ़कीर मखमूर। इन्हीअ तरह इन्हीअ सिलसिले में अॼु इहा काफ़ी ख़ैरपुर में बि रिकॉर्ड थी चुकी आहे ऐं अॼु अव्हां जे साम्हूं पंहिंजे हाल आदर पेश करूं। वाह साईं आवे माही ते ॾियावणदा, आवे माही ते ॾियावणदा, लख एहसान मने सां कदम चुमे सां सजदे मैं इस्तक़बाल करे सां कदम तुम्हें करीबन जो देखो हाल करीबन जो देखो हाल अहवाल, महबूबन रेम जो जियण जंजाल, करे कुर्ब कमाल, ओडे पैगाम फिरन जो आकाश दे खबर खरी, आकाश दे खबर खरी, आया कन्हैया आया कन्हैया
हिजर दे बुतियां कोई चुमे साजिद सारा कोई सिके तुसा दे बुतियां लगड़ा सुचियां बुलेशा जे रब करम करे जन्नत चा दे कुतियां खुद तो क्या सारी दूर मुझे जी खुद तो क्या सारी किन वरंदा किन वरण मिया ओ हलिया किन हलंदा किन हलण मिया आओ कांगल दे खबर करी आओ कांगल दे खबर करी आया कि नहीं दा किन आया कि नहीं दा किन वरंदा